मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, सॼी सिंधी संगत, सिंधी पंगत वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हां जे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरु रामदास सिखनि जो चोथों गुरु, सिखनि जो पहिरियों गुरु गुरु नानक देव, ॿियों गुरु गुरु अंगद देव, टियों गुरु गुरु अमरदास, चौथों गुरु गुरु रामदास। गुरु रामदास सिखनि जो चौथों गुरु, उनखे टे पुत्र, टे सुपात्र, टे पुट, उन्हनि मां वॾे में वॾो, उनजो नालो पृथ्वी चंद, विचों उनजो नालो महादेव, नंढे में नंढो उनजो नालो अर्जन। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, टे भाउर साॻे पिता साॻीअ माता जा, पर हिक हिक जो सुभाउ पंहिंजे क़िस्म जो। वॾे में वॾो पुटु पृथ्वी होशियार बालक, पर चालाक, सच खे कूड़ बनाए छॾे, कूड़ खे सच बनाए छॾे। ऐं सदसि जीवन में निष्काम शेवा जो गुण कीन ॾिसण में ईंदो हो। सभु कुझु चाहींदो हो मूंखे मिले, ॿिए कंहिंखे कुझु न मिले। ॿियों पुटु महादेव, महादेव पंहिंजे मस्तीअ में रहंदो हो। महादेव हिकु वैरागी पुरुष हो, न किससे लेना न किसको देना, पंहिंजे मस्तीअ में रहंदो हो। प्रभु वास्ते संदसि दिलि जे अंदरि अजीब प्यार हूंदो हो, पर दुनिया सां को बि वास्तो रखण जी संदसि दिलि में प्यास की न हुई। टियों पुटु अर्जुन, अर्जुन मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, एन आइडियल यूथ, आदर्शी नवजवान। उनजे दिलि अंदरि केॾियूं भावनाऊं थींदियूं हुयूं। मुंहिंजो पिता सिखनि जो गुरु आहे, मूंखे खपे त मां आदर्श जी जीवन रहां, अहिड़ो कुझु न करियां जो मुंहिंजे पिता खे न वणे, या जो मुंहिंजे पिता ते को छंडो लॻे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही वॉज एन ओबीडियंट सन। पंहिंजे पिता जो हिकु हिकु चयो मञींदो हो। खेसि ख़बर पवंदी हुई त मुंहिंजे पिता जी इच्छा कहिड़ी आहे, पिता भल चवे न चवे, हू वञी उहो कमु कंदो हो। पृथ्वी चंद वॾे में वॾो पुटु, सम्झंदो हो त गुरु गद्दीअ ते मुंहिंजो हक़ु आहे। मुंहिंजो पिता गुज़ारे वेंदो, मां गद्दीअ ते वेहंदुसि। पर गुरु गद्दी उन ते कंहिंजो हक़ु नथो थी सघे। उहा त फ़क़ति लाइक़ इंसाननि खे मिले थी, जिन खे लाइक़ी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु ॾींहुं
गुरु रामदास जे चाचे जो वॾो पुटु यानी गुरु रामदास जो सौट गुरु रामदास वटि अचे थो ऐं खेसि वेनती करे थो, लाहौर में मुंहिंजे पुट जी शादी आहे, तव्हीं जे करे इहो शुभ कार्य पंहिंजनि हथनि सां हली करियो। तव्हीं असांजे आकाश जा वॾा आहियो, तव्हीं जे करे इहो कार्य पंहिंजनि हथनि सां हली करियो, असां सभिनि ते केॾी न आसीस अचे। गुरु रामदास चवे थो त मूं लाइ हिन वक़्तु हितां हलणु लाहौर में मुमकिन नथो नज़र में अचे। तंहिं ते गुरु जिन जो सौट खेनि चवे थो त घटि में घटि तव्हांजे आकाश जो को माण्हू मूं सां गॾिजी हले। पृथ्वी चंद खे पिता सॾे थो ऐं हुनखे चवे थो त तूं जेकर वञी इहो कमु करी, वॾो पुटु आहीं तूं आकाश जो। पृथ्वी चंद जी अखि हमेशह हूंदी हुई गुरु गद्दीअ में, चवंदो मां वञा लाहौर पुठियां कुझु थी पवे ऐं गद्दीअ ते ॿिए कंहिंखे विहारीनि, मूंखे न विहारीनि। चईं पिताजी मूंखे हिते एॾा कम करणा आहिनि, मूंखे हिकु मिंट जी फुर्सत नथी मिले, मां कीअं पियो लाहौर में वेंदुसि इन्हनि कमनि वास्ते। पिता महादेव खे कोठे थो। महादेव चवे थो मां न सौट ॼाणा न मां साथ ॼाणा, दुनिया सां मुंहिंजो को तौलक आहे की न, मां कीअं पियो हितां वेंदुसि शादियुनि ते लाहौर में। अर्जन खे गुरु जिन कोठीनि था। अर्जन मुंहिंजा प्यारा, ऐं गुरु जिन हुनखे ॿुधाईनि पंहिंजी इच्छा ज़ाहिर कनि। तंहिंखां अॻु अर्जन पंहिंजे पिता खे चवे थो पिताश्री मां सम्झी वियो आहियां त तव्हां कहिड़े कम लाइ मूंखे कोठियो आहे, मां हाज़िर आहियां। तव्हांजो हिकु हिकु इशारो मञण वास्ते मुंहिंजे दिलि में प्यास आहे त मां पंहिंजी समूरी जीवन तव्हांजे आज्ञा में ॿधां, जीअं तव्हांजो हुकुम। ऐं गुरु रामदास पंहिंजे पुटु अर्जुन खे चए थो अर्जुन तूं वञजांइ शादीअ ते, जंहिंखां पोइ पाण वझ वठी उते जे संगत खे मिलजांइ, उन संगत खे ॿुधाइजांइ त सिखी धर्म जा कहिड़ा सचा आदर्श आहिनि, तोखे हर का लाइकी आहे इन ॻाल्हि करण जी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं गुरु जिन खेसि चवनि था कुझु वक़्तु तूं वञी लाहौर में गुज़ारजांइ ऐं पोइ असीं वरी पाण ई तोखे लिखंदासीं ऐं तूं मोटी अचिजांइ। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अर्जुन वञे थो, पार्टिसिपेट करे थो शादीअ में, उत्साह सां शादी थिए थी, जंहिंखां पोइ रोज़ संगत खे मिले थो, रोज़ सत्संग थींदो हो, संगत खे मिले थो, संगत खे उपदेश ॾे थो, सत्संग संगत सां गुफ़्तगू करे थो। केतिरा ॾींहं गुज़री वञनि था, संदसि दिलि जे अंदरि उत्कंठा, संदसि दिलि जे अंदरि लॉन्गिंग यर्निंग फॉर अ साइट ऑफ द ग्रेट गुरु गुरु रामदास। पियो निहारे त कॾहिं थी चिठी अचे, कॾहिं तो ख़त अचे, जो मां वरी मोटी वञा, वञी पंहिंजे पिताश्री जो दर्शन करियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं के अखर लिखी बि मोकिले थो गुरु जिन खे त मां हिते तरसियल आहियां तव्हांजे पत्र वास्ते,
मुंहिंजे वास्ते हिकु हिकु ॾींहुं ॾुखियो थो गुज़रे, मूंखे न निंड थी अचे न खाधो थो वणे। गीत जे रूप में, बाणीअ जे रूप में लिखी मोकिले थो, जा बाणी गुरु ग्रंथ साहिब ते चढ़ियल आहे। जंहिं बाणीअ जूं के सिटूं ही आहिनि, एक घड़ी न मिलती, एक घड़ी न मिलते, हाँ कलयुग होता। हुन मिलिए प्रिय तत् भगवंता, समथिंग ऑफ दैट सॉर्ट। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरु जिन खे लिखे थो त मां तव्हां खां परे रही नथो सघां, पर मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पृथ्वी चंद अहिड़ो बंदोबस्तु करे थो जो इहो पत्र गुरु जिन खे न मिले, विच में इंटरसेप्ट करे थो। जो वक़्तु कीनतम जो विस्तार में तव्हां सां ज़िक्र करियां। वरी ॿियो पत्र लिखे थो अर्जुन, उहो बि पृथ्वी चंद विच में ई उनखे गुरु जिन ताईं पहुचण नथो ॾे। नेठि मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, टियों पत्र लिखे थो अर्जुन, हाणे मां वधीक नथो रही सघां, मूं ते कृपा करियो, मूं ते रहम करियो। मूं कुझु ॾोह कयो हुजे, मूं का ग़लती कई हुजे, ग़लतियुनि सां भरियल आहियां। ॾोह मुंहिंजा जबलनि जेॾा आहिनि, मूंखे सभु माफ़ करे मूंखे पंहिंजे हाज़ुरीअ में घुरायो। मां तव्हांजे हुकुम लाइ तरसियल आहियां। इहो पत्र मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरु जिन खे मिले थो। ऐं गुरु जिन यकदम पंहिंजे पुट खे लिखनि था अर्जुन खे त तूं अचु, यकदम अचु। जेतिरी प्यास तोखे मुंहिंजे दर्शन वास्ते आहे, उन खां वधीक प्यास मूंखे तुंहिंजे दर्शन वास्ते आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जीअं तव्हांखे चयमि, अॼु वक़्तु कीनतम जो विस्तार में तव्हां सां ज़िक्र करे सघां, पर वक़्तु अचे थो। गुरु अर्जन गुरु जिन जो सुपात्र 18 वरियनि जो थिए थो, जॾहिं गुरु रामदास चवे थो हींअर मुंहिंजो वक़्तु भरिजी आयो आहे, मां तव्हां सभिनी खां मोकिलाए अॻिते हलां थो। ऐं गुरु गद्दीअ ते मुंहिंजो टियों पुटु अर्जन वेहे, छो त उनखे ई लाइक़ी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जॾहिं ख़बर पवे थी, पृथ्वी चंद खे ख़बर पवे थी, उनखे ॾाढी कावर लॻे थी ऐं उहो हर का कोशिश करे थो जीअं अर्जुन खे मां बेइज़तो करे कढी छॾियां, जीअं संगत मूंखे गुरु करे क़बूल करे। पर संगत खे त ख़बर पइजी चुकी आहे त गुरु रामदास जी इच्छा इहा हुई त संदसि गद्दीअ ते गुरु अर्जन वेहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरु अर्जन, ही वॉज अ पीस लविंग मैन। चाहींदो हो त हिक हिक सां प्यार में हलां, हिक हिक जी आसीस पायां। पंहिंजे भाउ खे चवंदो हो त ही सभु जेके प्रॉपर्टीज़ आहिनि पिताश्री छॾे विया आहिनि, इहे सभु प्रॉपर्टीज़ तुंहिंजियूं आहिनि, इन जी जेका बि उपत थिए सॼी तूं खणजांइ। मां जेके भेटाऊं संगत अची ॾे थी, उन्हनि मां पंहिंजो गुज़रानो कंदुसि। हर का कोशिश करे थो जीअं पंहिंजे वॾे भाउ जी आसीस हुन ते हुजे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर पृथ्वी चंद जो सुभाउ पंहिंजे क़िस्म जो। गुरु अर्जन देव
केॾा न कम करे थो। He was essentially a poet saint. केॾी बाणी हिन प्यारे लिखी आहे, जा गुरु ग्रंथ साहिब ते चढ़ियल आहे, महिला 5वां जे रूप में। केॾा कम ही करे थो। रामदासपुर नओं नगर ठाहे थो, के तलाव खोटाए थो, अमृतसर जो वॾो वॾो तलाव खोटाए थो। किथां किथां सिख ईंदा हा, अची कथा थींदा हा, हथनि में कोडरूं खणी पंहिंजनि हथनि सां, इनखे को थींदा आहिनि कार सेवा। कार सेवा जे मुल जी असांखे ख़बर की न आहे, न त का बि संगत, को बि सत्संग, उन में जो बि ईंदो आहे तंहिंजे दिलि अंदरि इहा ई प्यास हूंदी आहे त मां का न का कार सेवा करियां। कार अखर जी माना हथ, हथ सां शेवा। पैसा ॾियणु सवली ॻाल्हि आहे, असीं शेवा वास्ते केतिरा ई पैसा ॾियूं था, उहा सवली ॻाल्हि आहे, पर पंहिंजनि हथनि सां शेवा करियूं, उहा फ़क़ति नसीब वारनि खे उनजो वझ मिले थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कार सेवा जो ॾाढो मुल्ह अथव। ऐं ही केतिरा सिख अचनि था, जुदा जुदा हंधनि था अची कार सेवा कनि था। केॾो ई कमु गुरु अर्जन देव जिन कनि था। अॼु वक़्तु की न त मुंहिंजो वक़्तु त पूरो थी वियो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं वॾी ॻाल्हि जा गुरु जिन कनि था सा हीअ बाणी इकट्ठी कनि था। जेके 4 गुरु थी विया आहिनि, 5हों गुरु गुरु अर्जन देव। गुरु अर्जन देव जी त अथाह बाणी आहे, जा सॼी चढ़ियल आहे गुरु ग्रंथ साहिब ते। पर गुरु ग्रंथ साहिब ते गुरु जिन न फ़क़ति इन्हनि 4 गुरुनि जी बाणी, इहा बाणी हथ करण में गुरु जिन खे केॾी तकलीफ़ थिए थी। वरी बि वक़्तु की न अथमि जो तव्हां सां ज़िक्र करे सघां, पर वञनि था पाण, फ़क़ीर थी वञी वियनि था। अॻियनि गुरुनि जे घर जे ॿाहिरां वञी फ़क़ीर थी वियनि था। मां पिनण आयो आहियां, मूंखे गुरु जिन जी बाणी ॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं इकट्ठी करे हिकु पुस्तक में आणीनि था। उनखे पहिरीं पहिरीं कोठींदा पोथी साहिब, जंहिंखे अॼु असीं गुरु ग्रंथ साहिब नाले सां कोठियूं था, इनखे 3 में कोठींदा पोथी साहिब। पोइ अमृतसर जी दरबार जॾहिं ठाराइनि था, खेनि सिख चवनि था साईं अमृतसर जी दरबार ऊचे में ऊची बिल्डिंग थियणु घुरिजे। इट शुड बी द हाईएस्ट, द टॉलेस्ट बिल्डिंग इन द लैंड। गुरु जिन चवनि था न, लेट इट बी द लोएस्ट बिल्डिंग। इन करे तव्हीं जे वेंदा अमृतसर दरबार में, जंहिंखे कोठींदा आहिनि गोल्डन टेम्पल, छो त रणजीत सिंह राजा थियो जॾहिं, रणजीत सिंह, तॾहिं हुनखे गोल्ड प्लेट कयो आई डोम्स खे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन दरबार में तई वेंदा त तव्हांखे लही हेठि वञिणो पवंदो। You have to go a few steps down before you can reach the temple. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन दरबार जो केॾो न शान अॼु आहे। रोज़ रोज़ 100 ऐं हज़ारनि जे तइदाद में लोक हिते वञनि था, वञी सिर झुकाइनि था। इन दरबार में गुरु जिन हिकु वॾो पिडेस्टल ठारायो, तमामु मथे वॾो पिडेस्टल, तंहिंजे भरिसां हिकु नंढो पिडेस्टल। वॾो पिडेस्टल तंहिं ते पोथी साहिब रखियो हूंदो हो, नंढे पिडेस्टल ते पाण वञी विहंदा हुआ ऐं हिन पोथी साहिब मां वचन वठंदा हुआ। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु ॾींहुं
हिकु सिख जंहिंजो नालो चूहर। चूहर अचे थो, चवे थो साईं मूं तव्हांजा उपदेश वरी वरी ॿुधा आहिनि ऐं तव्हांजनि उपदेशनि में हिन हिकु ॻाल्हि ते केॾो न ज़ोर ॾिनल आहे, ज़ोर ॾिनल आहे त सच ॻाल्हायो, सच ॻाल्हायो। पोइ मुंहिंजी त आदत थी वई आहे, मां टिप टिप ते कूड़ थो ॻाल्हायां, कूड़ ॻाल्हाए उथां पहुची यादगिरी पवे त गुरू जिन चयो सच ॻाल्हायो, मूं त वरी बि कूड़ ॻाल्हायो। मुंहिंजी कहिड़ी हालत थींदी। मां इन आदत खां कीअं छुटंदुसि। तॾहिं गुरू जिन खे चवनि था त चूहर प्यारा, तूं जॾहिं कूड़ ॻाल्हाई ऐं तोखे अंदर में वीचार थिए तॾहिं मूं वरी कूड़ ॻाल्हायो आहे, त उहो कूड़ हिकु चुटकीअ ते लिखी हिकु मटके में विझी छॾ। वरी ॿिए ॾींहुं 5 ॿिया कूड़ तो ॻाल्हाया, 5 चुटकियूं लिखी मटके में विझी छॾ। वरी 3 ॾींहं तो 20 कूड़ ॻाल्हाया, 20 चुटकियूं लिखी मटके में विझी। पहिरीं तारीख़ हिकु महीने जी तूं इहा मटकी खणी हिन मां वञ, चुटकियूं कढंदो ऐं संगत जेका कठी थी हुजे उन्हनि खे पढ़ी ॿुधाए त मूं ही कूड़ ॻाल्हाया आहिनि। हिन महीने में मूं 500 कूड़ ॻाल्हाया आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं ऐं चूहर गुरू जिन जी ॻाल्हि मञे थो ऐं ईअं करे थो। ऐं चूहर चवे थो त ईअं करण सां मुंहिंजी आदत वेही गुम थींदी। जे पहिरें महीने में मूं 500 कूड़ ॻाल्हाया त ॿिए महीने में मूं रुगो 300 कूड़ ॻाल्हाया, 3 महीने में रुगो मूं 100 कूड़ ॻाल्हाया। मूं ते गुरू जिन जी आसीस थी ऐं मां इन कूड़ ॻाल्हाइण जी आदत खां छुटी पियुसि। हिकु ॿियो सिख अचे थो, सिख वरी वरी गुरू जिन वटि ईंदा हा पंहिंजा सुवाल खणी। हिकु ॿियो सिख अचे थो, चवे थो गुरुदेव मुंहिंजे दिलि जे अंदरि प्यास आहे त मां कंहिं गुरमुख जो दर्शन करियां। तव्हीं वरी वरी गुरमुख जो ज़िक्र करियो था। गुरमुख इंसान मूंखे जेकर ॿुधायो मां किथे वञा जो वञी कंहिं गुरमुख जो दर्शन करियां, वञी उनजा चरण मां जेकर चुमां ऐं मां बि उन जे जीवन मां कुझु मिसाल वठी इन साॻीअ राह ते पंधु करे सघां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तॾहिं गुरू जिन खे चवनि था प्यारा जेकॾहिं तूं गुरमुख जो दर्शन करणु चाहीं त हिकु गुरमुख गुजरात में रहंदो अथई। उनजो नालो शाहूकार माण्हू आहे पर पाण खे सॾाईंदो आहे भिखारी। छो त असीं सभु भिखारी आहियूं गुरूअ जे दर ते। असीं सभु केॾी बि शाहूकारी हुजे असांखे, केॾी बि विद्या हुजे असांखे, केॾो बि उहिदो हुजे असांखे, गुरूअ जे दर ते त असीं भिखारी आहियूं। तूं वञी हिन भिखारीअ जो दर्शन कर। ही अचे थो सिख। के ॾींहं खेसि लॻी वञनि था गुजरात में पहुचण में, पर अचे थो भिखारीअ जे घर बाबति पुछा करे थो, वञे थो उन घर में, ॾिसे थो त उते नाच गाना लॻा पिया आहिनि, ज़ालूं हिक ॿिए खे वाधायूं पियूं ॾियनि, मर्द हिक ॿिए खे भाकुर पिया पाइनि, ख़ुशियूं थियूं पियूं आहिनि। छो जो भिखारीअ जे पुट जी शादी थियणी आहे। ॿिए ॾींहं ते भिखारीअ जे पुट जी शादी थियणी आहे। चई पर मां भिखारीअ जो त दर्शन करियां, भिखारी किथे आहे? चवनि था उहो हुन कोठीअ में वेठो अथई। वियो हुन कोठीअ में त ॾिठई त भिखारी ही जीअं टिपरियूं थींदियूं आहिनि, छा चवंदा आहियो अथई, मैच इहे जेके, उहे वेठो सिबे, वेठो उन मां फर्श ठाहे। तॾहिं खेसि चवे थो त हुते ख़ुशियूं पियूं थियनि, तूं ई टुकड़ियूं टुकड़ियूं खणी पियो सिबी, मतिलबु कहिड़ो आहे? भिखारी चएसि थो मुंहिंजा प्यारा भाउ, तोखे हिन मतिलब जी ख़बर हिकु ॿिनि ॾींहंनि में पइजी वेंदी। तूं आयो आहीं, गुरू जिन वटां आयो आहीं, तूं हिते असां वटि रहो, असीं तुंहिंजी महिमानवाज़ी कंदासीं, तुंहिंजी असीं शेवा कंदासीं, तोखे असीं सुखी रखण जी कोशिशि कंदासीं। तूं 2-3 ॾींहं रहो, तोखे सभु ख़बर पइजी वेंदी। शादी थिए थी ॿिए ॾींहुं शादी थिए थी। जंहिंखां पोइ हिकु ॾींहुं, 3 ॾींहं
हिन घोट जो एक्सीडेंट थिए थो, उन में मरी वञे थो त हिन भिखारीअ इहे टिपजूं ठाहियूं इन करे जो माड़को थींदो आहे न, त उन माड़के में झूननि फर्शनि ते माण्हुनि खे विहारींदा आहिनि। तव्हां वटि हिते माड़के में नवां फर्श ख़तमु ईंदा आहिनि, पर 3 ॾींहंनि में झूना फर्श हूंदा हुआ, उन्हनि ते अची विहंदा हुआ। इहे टिपजूं ही कढे थो जंहिं ते अची माण्हू विहनि था। काईअ जो सामान अॻे ई तयारु आहे ऐं हुन ते खणी हुनजो वञी अग्नि संस्कार कनि था। तॾहिं ही माण्हू मुंझी पियो, चई जे हिनखे ख़बर हुई टिपरियूं हेठि ठाहियईं, माना हिनखे ख़बर हुई त मुंहिंजो पुटु पंहिंजो मौत बिल्कुलु नज़दीक आहे, पोइ छो हिन सां शादी कराई? वीचारी न्याणी अजायो उहा विधवा थी, हिननि जी जेका न कराए हा त सुठो। अची पुछे थो हिन खां, भिखारीअ खां, सबबु कहिड़ो? तॾहिं भिखारी चवेसि थो त अॻे जन्म में मुंहिंजो पुटु वियो पे कंहिं कम ते, शरीफ़ इंसान हो, वियो पे कंहिं कम ते त वाट ते का वैश्या ॾिठई। ही खणी अखि खणी कंहिं स्त्रीअ ते निहारींदो कोन हो, पर अॼु यानी अॻे जन्म में हिन वैश्या ॾे निहारियो, हिन जे अंदरि काम थियो। वैश्या खे छॾे ई न। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन जन्म में इन करे ही मुंहिंजो पुटु, मुंहिंजे पुट जो जनमु वठी आयो आहे ऐं संदसि जेका इहा छोकिरी जंहिंसां शादी थियसि सा उहा वैश्या आहे, जा हिन भेरे पंहिंजो हिन जन्म में हिसाब छिकण हिन खां आई आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेकी बि असां सां थिए थो कर्म जे कानून अनुसार थिए थो। केतिरा भेरा असीं सम्झी की न सघंदा आहियूं, असीं चवंदा आहियूं ही छो थियो, हू छो थियो। जेकी बि थिए थो, एवरी डिटेल ऑफ अवर लाइफ कर्म जे कानून मूजिब थिए थी। गुरमुख इंसान जी इहा निशानी आहे। चई इन करे मां कर्म जे कानून में हथ न थिए विधो। मूं चयो भल हिननि जो कर्म ईअं आहे, भल लेट द मैटर्स, जेतोणी मूंखे ख़बर हुई त ही गुज़ारे वञे थो ऐं हीअ विधवा थींदी, पर छो त हिननि जो कर्म अहिड़ी तरह थियल हो, इन करे मां दस्तंदाज़ी नथे करणु चाही। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॿियूं घणेई ॻाल्हियूं जेकर तव्हां सां करियां गुरु अर्जन देव जन बाबति, पर वक़्तु मुंहिंजो घणो पूरो थी वियो आहे, इन करे वधीक वक़्तु तव्हांखे नथो तरसायां। पर इहे 2 ॻाल्हियूं जेकर असीं पंहिंजे दिलि जे अंदरि खणी वञूं, जेकॾहिं कंहिं बि आदत में असीं मुब्तला आहियूं, जेकॾहिं असीं कंहिं आदत खां छुटण था चाहियूं, अक्सर करे मूंखे जेकॾहिं का ख़राबु आदत आहे त मां उहा तव्हां खां लिकाईंदो आहियां, त लोकनि खे शल न ख़बर पवे त मां कहिड़ो बुछड़ो आहियां। न, एक्सपोज़ योर सेल्फ, दैट इज़ द वे टू ओवरकम अ हैबिट। असांजूं आदतूं असांखे छॾींदियूं तॾहिं जॾहिं असीं आदतुनि खे बेइज़तो कंदासीं। इन करे गुरु जिन हुन प्यारे खे चयो त 1 तारीख़ महीने जे अची ॿुधाए एक्चुअली तो कूड़ कहिड़ा ॻाल्हाया आहिनि, घणा कूड़ तो ॻाल्हाया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, जेकी थिए थो सो क़बूल करियूं, प्रभु जो प्रसाद करे, कर्म जे कानून मूजिब थिए थो, हिसाब किताब दे आर बीइंग सेटल्ड। को चोर अचे थो चोरी करे वञे थो, असांखे ॾाढो दुख थिए थो, पर जो गुरमुख इंसान आहे तंहिंखे दुख की न थींदो। गुरमुख इंसान पाण खे चवंदो शायदि मां अॻे चोरियूं करे आयो आहियां, हिन जूं हींअर ही चोरी करे मुंहिंजो हिसाब किताब चुकतू करे वियो, मां इन कर्ज़ खां छुटुसि। प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो।
तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अक्सर दिलि थींदी आहे त हिकु हिकु ॾींहुं को न को संत जे कर खां उनजो पियो वीचार करियां सॼो वक़्तु, उनजी बाणीअ जो वीचार करियां, उनजी सिख्या जो वीचार करियां। ही मन जो पियो भिटके उन मन खे एकाग्र करणो आहे। ऐं मन एकाग्र थिए थो जॾहिं असीं कंहिं संत जो वीचार करियूं था, संत जे चरणनि में वञी वेहूं। प्रभुअ असां मां हिक हिक खे, every human being has been endowed with 3 powers: the power of will, the power of imagination, the power of thought. ये शक्तियूं अहिड़ियूं प्रभुअ असां मां हिक हिक खे ॾिनियूं आहिनि जो भल असीं किथे जेल में बांध हुजूं पर असीं सम्झी सघूं था, ईअं पिया सम्झंदासीं त असीं प्रभुअ जे अबोध में आहियूं। इहे शक्तियूं अहिड़ियूं स्ट्रॉन्ग आहिनि। इन्हनि शक्तियुनि जो असीं जेकर वधीक वधीक फ़ाइदो वठूं नथा, असांजा मन पिया भिटकनि अजायनि ॻाल्हियुनि जे पुठियां। साल गुज़री विया आहिनि, अॼु कहिड़ो न मिठो वचन असांखे मिलियो, अॼोको ॾींहुं कीअं न वियो गुज़री, शर तूं न वञी मूंखां विसरी। This should be the aspiration of every heart of a true सत्संगी। हिक हिक सचे सत्संगीअ जे दिलि मंझां इहा ई पुकार अचणु घुरिजे त प्रभु जीअं ॾींहुं पियो गुज़रे, शर तूं विसरी न वञी, तूं मुंहिंजे दिलि में हमेशह यादि हुजी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन सतपुरुष, हिन प्रभुअ जे प्यारे जो नालो हो रामदास। रामदास खेच कोठींदा हुआ। रामदास काठियावाड़ी या कुछ अहिड़ी तरह हिन जो नालो हूंदो हो। ॻोठ में, हिकु ॻोठ में संदसि जनम थिए थो, अमृतसर डिस्ट्रिक्ट। उन में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिं ॻोठ जो नालो आहे लोना चमारी। लोना चमारी नंढिड़ो ॻोठ आहे। इन ॻोठ में हिन जो जनम थिए थो। हिन जो पीउ, हिन जो ॾाॾो, हिन जा वॾा किसान हूंदा हुआ। ग़रीब घर में के संदसि जनम थिए थो। पोख जो धंधो करे कमाईंदा हुआ थोरो कुझु। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ग़रीबीअ में प्रभुअ जी वधीक यादगिरी अचे थी, प्रभुअ खे यादि कंदा हुआ। अहिड़े घर में हिन प्यारे जो जनम थिए थो। इन ॻोठ जे आउटस्कर्ट्स ते, इन ॻोठ खां थोरो परे हिकु संत रहंदो हो। हिकु संत अची पंहिंजी कुटिया ठाही। इन कुटिया में ई संत रहंदो हो। ॻोठ मां माण्हू रोज़ के न के वेंदा हुआ, वञी हिन संत जो दर्शन कंदा हुआ, हिन संत जा चरण छुहंदा हुआ। ऐं ही नंढिड़ो ॿार, चइनि वरियनि जो ॿार आहे, ही बि पंहिंजे पिता सां गॾु वेंदो हो, वञी हिन संत जा चरण चुमंदो हो। हिकु ॾींहुं दिलि थिएसि थी, अकेलो ई अकेलो, 6 वरियनि जो ॿारु, जस्ट इमेजिन, 6 वरियनि जो ॿारु, दिलि थिएसि थी त मां वञी हिन संत जो दर्शन करियां ऐं हिन संत सां कुझु गुफ़्तगू करियां। अचे थो, अची संत जा चरण छुए थो।
संत खे अजब लगे थो त ही नंढिड़ो बालक अकेलो आयो आहे। खेसि चए थो प्यारा बालक तूं भली आहे। ही बालक चएसि थो त मां आयो आहियां तव्हां खां सुवाल पुछां। मां सम्झां थो त दुनिया में तव्हीं आयो वॾे में वॾा माण्हू। अजब लॻे थो, संत खे अजब लॻे थो। चएसि थो सो वरी कीअं, मां सॼी दुनिया में वॾे में वॾो माण्हू कीअं? चई साईं मां त जंहिं भेरे तव्हां वटि अचां थो मां ॾिसां थो माण्हू अची तव्हांजे चरणनि ते सिर झुकाइनि था, तव्हां खां आसीस पिननि था। तव्हीं वॾे में वॾा माण्हू आहियो न। हाणे मुंहिंजे दिलि अंदरि बि इहो वीचार वरी वरी पियो अचे त मां बि वॾे में वॾो माण्हू थिया। तव्हांजी गुज़ारत कहिड़ी आहे? तव्हीं वॾे में वॾा माण्हू कीअं थिया आहियो? मां अॼु अकेलो तव्हां वटि आयो आहियां तव्हां खां तव्हांजी गुज़ारत पुछण वास्ते त तव्हीं वॾे में वॾा माण्हू सॼी दुनिया में कीअं थिया? तव्हां छा कयो? मां बि उहो ई थी करणु चाहियां थो जे मां बि वॾे में वॾो माण्हू थियां। तॾहिं संत हिन खे संत जे अॻियां मिठाई रखी हुई, थोरो सुको मेवो रखियो। इहो सुको मेवो खणी या मिठाई खणी हिन ॿार खे ॾिए थो। चवे थो मुंहिंजा बालक ही तूं खा, तूं आहीं गांडियूं वांडियूं कर। चईसि न साईं मूंखे सुवाल जो जवाबु खपे। मां जेसिताईं तव्हां मूंखे इन सुवाल जो जवाबु न ॾींदा तेसिताईं मां तव्हांजे कुटिया मां वेंदुसि की न। तॾहिं संत चएसि थो त जे तूं एॾो डिटरमिंड आहीं त अचु त मां तोखे ॿुधायां त मूं छा कयो। मां वॾे में वॾो की न आहियां दुनिया में माण्हू, पर जेकी मां आहियां जेकी बि मां आहियां इहो मां थियुसि छो जो मूं प्रभु जो नाम उचारियो, नाम उचारियो। मां हिकु बि खिन अजाई विञाईंदो की न आहियां। हिकु हिकु श्वास जेको मूंखे मिले थो मां उहो श्वास नाम जपण में ख़र्चु करियां थो। मूं ॿियो कुझु की न कयो, मूं रुगो नाम जप। अॼु जो उपदेश बि ईअं हो न गुरुदेव जो त नाम जपियो, नाम जपियो, नाम जपियो। कर्म द्वारा तव्हां पूर्णता खे पहुची सघंदा की न। As fire is covered by smoke, जीअं बाहि जे मथां हमेशह धूं हूंदो आहे तीअं कर्म जे मथां हमेशह कुझु घटिताई हूंदी आहे। इन करे नाम जपियो, नाम जपियो, नाम जपियो। केतिरो वक़्तु ॾिसो असांखे मिले थो असीं अजायो पिया विञायूं, असीं नाम न जपियूं। In the background of our consciousness there is this thought त असीं पंहिंजो वक़्तु नाम जपण में ख़र्चु करियूं, पर चऊं था हाणे हींअर थोरो वक़्तु बल मन थोरो नचे पोइ मन खे नाम सां लॻाईंदासीं। न मुंहिंजा प्यारा भाउर मुंहिंजूं भेनरूं, हिकु हिकु खिन जेका मिले नाम जपियूं, को न को नाम खणूं जेको नाम असांखे भाए। जेको बि नाम जेॾो नंढो ओॾो सवलो। नंढा नाम भारत में केतिरा अथव। ओम कहिड़ो नंढो नाम आहे पर केॾो न शक्तिवान आहे। राम केॾो न नंढो नाम आहे, वञूं जपींदा राम 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 राम। हिकु मिंट में केतिरा भेरा राम नाम जपे सघूं था। दिलि पंहिंजी ॾियूं नाम खे, नाम खे, नाम खे। इहा आहे पूर्णता जी राह। हिकु पंहिंजे मिठे उपदेश में गुरुदेव हिकु ॾींहुं असांखे चयो त तव्हां मां हिकु खे पूरन पुरुष थियणो आहे। पूरन पुरुष न ही डोलानी उपदेश गुरुदेव ॾिनो इन तुक ते सुखमनी साहिब जे। चयईं त हिकु हिकु सत्संगी जे अॻियां इहो आदर्श हुअणु घुरिजे। द आइडियल ऑफ परफेक्शन, ईच वन ऑफ अस should be perfect.
असांखे ही मानिक जन्म इन करे मिलियो आहे that we may attain to the state of perfection. ऐं परफेक्शन जे स्टेट खे अटेन कंदासीं ऑफ कोर्स जीअं गुरुदेव अॼु असांखे चयो इहो त कंदासीं जॾहिं प्रभुअ जी कृपा थींदी। पर प्रभुअ जी कृपा छिकण वास्ते असीं प्रभु खां घुरी वठूं, असीं प्रभु वटि वञूं। ऐं प्रभु वटि वञण जो हिकु रस्तो आहे नाम जो रस्तो। नाम वेठा हुजो, सत्संग में वेठा आहियो, सत्संग में रोज़ तव्हां अचो था, केतिरा वेठा आहियो, मन पियो भिटके, शरीर बेशक सत्संग में वेठो आहे, मन पियो घुमे, मन जो घुमण बंदि करियूं, नाम खे ॿधूं, मन खे वधूं नाम सां। त ही संत हिन ॿार खे चवे थो त मूं त ॿियो कुझु की न कयो, मूं रुगो नाम जपियो, मां अॼु ॾींहं ताईं नाम जपींदो ईंदो आहियां। महामंत्र केतिरा अथव जेके महामंत्र माला हूंदी अथनि हथ में, वेठा महामंत्र जपीता आहिनि, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। असांजे ज़माने में हिन जैन संत जो अॼु मां तव्हां सां ज़िक्र करे रहियो आहियां, उनजो नालो हो रामदास। मूं तव्हांखे ॿुधायो हिन जो नालो रामदास। असांजे ज़माने में बि हिकिड़ो रामदास आयो, हिन हॉल मां थी वियो आहे, असांखे आसीस ॾेई वियो हो। उहो चवंदो हो पंहिंजनि प्यारनि खे त मंत्र जपियो, ओम राम श्री राम जय जय राम, ओम राम श्री राम जय जय राम। जेको तव्हांखे वणे आइडिया आहे त असांजो मन जेको ही संसार जे शयुनि ऐं शिकिलियुनि जेके असांखे ॾाढियूं प्यारियूं आहिनि उन्हनि जे पुठियां पियो डोड़ूं पाए, उन मां निकिरी प्रभुअ ॾे मुंहं करे। दैट इज़ द आइडिया। वक़्तु अचे थो जॾहिं नाम जपींदे जपींदे नाम गुम थी थो वञे, नाम किरी पवे थो, तव्हीं उन शांत आस्थान ते वञी पहुचो था जिते नथिंग कैन डिस्टर्ब यू। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उन ॾींहं खां वठी ही नंढड़ो ॿारु 4 वरियनि खां वठी नाम जपणु शुरू करे थो। के स्कूल में मोकिलीनि था, संदसि ॻोठ में प्राइमरी स्कूल आहे, ॻोठनि में घणो करे प्राइमरी स्कूल थींदा आहिनि, ऐं के 4थे दर्जे ताईं, के 7थे दर्जे ताईं। पोइ ही बि हिन खे बि स्कूल में मोकिलीनि था। तमामु ब्रिलियंट स्टूडेंट आहे, पहिरियों नंबर ईंदो हमेशह, पर सॼो वक़्तु स्कूल में वेठो हूंदो हो त बि संदसि हम क्लासी मथे खिलंदा हुआ। कॾहिं कॾहिं त वञी मास्तर खे दान ॾींदा हुआ त ही छोकिरो असांजे क्लास में कहिड़ो आहे, रुगो चप पिया हिन जा चुरनि ऐं हथ सां पियो हले छा फेरे पियो हले। तॾहिं मास्तर खेसि कोठे थो, चएसि थो त तूं पढ़ंदो आहीं, पंहिंजा सबक़ पूरी तरह पढ़ंदो आहीं? ही चवे थो साईं मां पूरी तरह पंहिंजा सबक़ पढ़ंदो आहियां। पोइ जेको वक़्तु मिलंदो अथमि उन वक़्त में मां नाम जपींदो आहियां। तॾहिं ऐं जे तव्हांखे शक हुजे त तव्हीं भले मूंखां कहिड़े बि सबक़ बाबति कहिड़ो बि सुवाल मूंखां पुछो, मां तव्हांखे जे पूरो जवाबु ॾियां त साईं सम्झंदा त मां सच तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां। पोइ मास्तर हिन खां सुवाल केतिरा पुछे थो, मास्तर खे अजब लॻे थो त हिन जी हाफ़्ज़ो, हिन जी मेमरी
कहिड़ी न तिखी आहे। सभु सबक़ हिनखे यादि हुआ। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मास्तर पोइ हिनखे बीहारे बेंच ते मथे क्लास में चवे थो त ही आदर्श ही हिकु आदर्शी विद्यार्थी अथव। तव्हांखे बि खपे त तव्हीं पढ़ो, सबक़ यादि करियो, पर तव्हांखे जेको वक़्तु मिले नाम में गुज़ारियो, नाम में गुज़ारियो, नाम में। असांजी दिलि थिए थी, पर अलाए छो असीं करियूं नथा। वी कीप ऑन पोस्टपोनिंग। असीं पोइ कंदासीं, वक़्तु पियो आहे। ख़बर की न हिन संसार में अची रहूं था, कंहिं वक़्तु बि अची काल असांखे पकड़े, ॻिचीअ खां अची पकड़े थो, चल मेरे भाई। उन वक़्तु न खेसि चवंदासीं असांखे 2 टे कलाक त ॾे, नाम जपे वठूं, असांखे हिकु मिंट कोन ॾींदो। असांजी हयाती ईअं पई गुज़रे, या चिंताउनि में। प्रभु असांखे सभु की ॾिनो आहे, असीं छो चिंता। हिकु भेण बाबति मूंसां अॼु ॻाल्हि कयूं, चऊं पई रोए। जो छो पई रोए, के सभु कुझु आहे। चऊं चए थी त मुंहिंजो भाउ ख़ुशि कोन्हे, हिन करे। हाणे भाउ वञी पंहिंजी संभाल लहंदो, तूं थोरो ई भाउ जी, तुंहिंजो भाउ थियो आहे हिन जन्म में अची ही कर्मनि जे कानून मूजिब असीं कथा थियूं था, कुटुंब ठहनि था। असांजो को नातो सचमुच त ॿिए सां की न अथव। शायदि हिन जन्म खां पोइ मां पंहिंजनि भाउरनि खे सुञाणे न सघां। त तव्हीं पंहिंजी चिंता करियो, पंहिंजो डपु करियो, पंहिंजे हाल ते रो। तव्हीं पंहिंजे हाल ते रो ई नथा, तव्हीं भाउ जे हाल ते रो, तव्हीं धीउ जे हाल ते रो था। धीउ पंहिंजो कर्म पाण सां खणी आई आहे। तव्हां कोशिशि कई त धीउ खे पूरी तरह ट्रेनिंग ॾियूं, वधीक तव्हीं छा करे सघंदा। वधीक प्रभुअ जी धीउ आहे। असां पाण खे रोड़ी अची ॿधो आहे, पर हरूभरू पंहिंजे हथनि ते ज़ंजीरूं ॿधियूं अथऊं, पंहिंजे अखियुनि ते ज़ंजीरूं ॿधियूं अथऊं। हाणे उन माण्हूअ खे मदद केरु करे सघंदो, केरु कंदो। नाम सां दिलि रखो। नाम तव्हांजो भाउ आहे, नाम तव्हांजी भेण आहे, नाम तव्हांजो पीउ आहे, नाम तव्हांजी माउ आहे, नाम तव्हांजो सचो माइटु आहे। नाम तव्हांखे बचाईंदो। नाम आहे ॿेड़ी, तव्हीं ॻाईंदियूं आहियो न, ॿेड़ीअ वारा अर्ज़ो न आहे, परे किनारे मुंहुं पहुचाए। त नाम अथव उहा ॿेड़ी जंहिंमें चढ़ी असीं वञी परे किनारे पहुचूं था। नाम उचारियो, नाम उचारियो, नाम। हिन सत्संग में जेकर मूंखे ख़ुशी थिए, कीर्तन करियो सभु गॾिजी एॾो कीर्तन करियो जो नेहरू हॉल ताईं ॿुधण में अचे। पर हींअर मुंहिंजो वक़्तु पूरो थिए थो, ॻाल्हि जो धाॻो हिते रखां थो हिन सतपुरख बाबति। जे प्रभु जी इच्छा हूंदी त ईंदड़ विस्पति ते तव्हां सां वधीक के वीचार वंडींदुसि। मूं ते आसीस कजो। जेके अखर हिननि चपनि मां निकिरनि था उहे मुंहिंजे लाइ बि आहिनि, मूं ते बि असरु कनि, मां बि कुझु सुधरां, अहिड़ी आसीस करियो। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।